कुंभ थाणे जे हद में सोढड़ा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान नौजवान सहाफ़ी मारिजी वियो आहे। ॻोठ वज़ीर ख़ान सोढड़ो में प्लाट जे मामले तां सोढड़ा बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान जवाबदारनि जे हमले में लठियूं ऐं डंडा लॻण सबबि राणीपुर जे नेशनल प्रेस क्लब जो मेंबर नौजवान सहाफ़ी इश्तियाक सोढड़ो सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में गंबट जे गम्स इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते ज़ख़्मनि जी सट न सहंदे हुन दमदणी हवाले करे छॾियो। सहाफ़ी जे मारिजी वञण खां पोइ संदसि वारसनि तोड़े कलम धड़नि नवाब शाह कुंभ रोड ते लाश रखी एहतिजाज कयो आहे। इन मौक़े ते मक़तूल सहाफ़ी जे वारसनि इल्ज़ाम हणंदे चयो त संदनी बिरादरी जे माण्हुनि सां प्लाट जे मामले तां तकरार हलंदड़ हो, जंहिं तां अॼु सुबुह पुलिस एहलकार ASI इमामुद्दीन सोढड़ो, नज़र सोढड़ो ऐं ॿिनि सहाफ़ी इश्तियाक सोढड़ो जे घर ते हमिलो करे लठियूं ऐं डंडा हणी खेसि मरणी करण बाद मौक़े तां फ़रार थी विया। हुननि चयो त सहाफ़ी खे ॻणती जोगी हालत में गंबट जे गेम्स इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते ज़ख़्मनि जी सट न सहंदे हुन दमदणी हवाले करे छॾियो आहे। मक़तूल सहाफ़ी जे वारसनि ऐं सहाफ़ियुनि IG सिंध समेत ॿिनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त सहाफ़ी जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेनि फ़ौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी करे सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। HSTV न्यूज़ कुंभ।